तॾहिं थो कटायां त उन मां 5 खां 6 उस्ताद बेरोज़गारनि खे नौकरी बि ॾियां थो। समझी वञो ए नवां उस्ताद हे तव्हांखे लालीपॉप ॾे वठो। हे उस्तादनि जी पेंशन मां कटौती करे थो, पंहिंजी 5 लख मां कटौती छो नथो करे? सूबाई असेंबलीअ जे स्पीकर जी पघार जी तव्हांखे ख़बर आहे घणी आहे? हक़ीक़त में मूंखे बि ख़बर न आहे त ज़रूरु 10 लखनि ताईं हूंदी। तव्हां उन मां 100 बेरोज़गारनि खे रोज़गार ॾियो, तव्हां उस्तादनि जी पघारनि मां छो था कटौती करियो? अच्छा, हे जेकॾहिं तव्हां कानून जो किताब पढ़ो, उस्ताद खे हर मज़मून जी ख़बर आहे, उस्ताद ऑलराउंडर आहे। उस्ताद खे असेंबलीअ जे मेंबरनि जी बि ख़बर आहे, उस्ताद खे कानून जी बि ख़बर आहे। हे असांखे छा छा कानून ॿुधाया आहिनि? पाकिस्तान जे कानून में आर्टिकल 25 उन में लिखियल आहे त हर मुलाज़िम बराबरि आहे। हर मुलाज़िम रियासत जो जेके बि सूबा आहिनि उन्हनि जा बराबरि हक़ आहिनि। त पोइ सिंध सूबो किथे आहे? सिंध सूबो जंहिंजे करे हे पाकिस्तान ठहियो ऐं अॼु असांजा पंहिंजा सिंधी हुकुमरान अफ़सोस सां चवणो थो पए हीअ जमहूरी हुकूमत आहे। असां अपील करे सघूं था से मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे, शहीद बेनज़ीर भुट्टो जा पुट, ऐं असां अर्ज़ु करे सघूं था मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जन खे, ज़रदारी साहब 2008 खां पोइ बीबी जी शहादत खां पोइ जेको टीपीअ जो वाॻो संभाले हिन अवाम जे साथ सां संभालियो थी, सिंधी अवाम जे साथ सां संभालियो थी। ऐं अॼु उहो सिंधी अवाम जूं तूं पेंशनियूं कटे, तूं चाहे तो बेनज़ीर जे पैसा ख़ैरात वठनि। असां ख़ैरात न वठंदासीं, असां पंहिंजो हक़ वठंदासीं। कुछ वक्त अॻ में तालीम जो वज़ीर टीचर्स डे ते पंहिंजो उस्ताद वठी आयो असेंबलीअ में, तव्हांखे यादि हूंदो। उन पंहिंजी कुर्सीअ ते पंहिंजे उस्ताद खे विहारियो। असां मिनिस्टर साहब खे चवणु चाहियूं था, सर असांखे इहा कुर्सी न खपे, असांखे पंहिंजी पेंशन मुकमल ॾे, असां पंहिंजी कुर्सी वठंदासीं।